सोबोदेरो लॻ दरगाह मुसाफ़िर शाह जे रहवासी अल्लाह बख़्श बिरोही पंहिंजे पुटनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे पुटनि ते इल्ज़ाम लॻाईंदे चयो त मुंहिंजा पुट मौला बख़्श बिरोही ऐं अमीर बख़्श बिरोही मुंहिंजी मिल्कियत फॿाइण लाइ मूं ते तशदुद कनि था। मूंखे घरां कढी छॾियो आहे। मां दर दर जा धिका खाई रहियो आहियां। हुन वधीक चयो त मां पंहिंजी ख़रीदी ज़मीन मां पंहिंजे पुटनि खे हिसे मूजिबि ज़मीन विराए ॾिनी आहे, जेका ज़मीन हू पाण संभालींदा आहिनि। मूंखे पंहिंजे गुज़र सफ़र लाइ 1.5 एकड़ ज़मीन जो रखियो आहे। उन ज़मीन ते मुंहिंजा पुट कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। मुंहिंजे मना करण खां पोइ मां पंहिंजी ज़मीन ते वञां थो त मूं ते केतिरा ई भेरा तशदुद कयो अथनि। मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे ख़र्च पको बि नथा ॾियनि। मूंखे कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेवार मुंहिंजा 2 पुट हूंदा। अहिड़ी फ़रियाद सोबोदेरो थाणे ते दाख़िल कराई आहे, पर सोबोदेरो पुलिस का बि कार्रवाई नथी करे। हुन DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त मुंहिंजे पुटनि खे गिरफ़्तार करे कानून मूजिबि कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।